आयो शैतान। मलूका मेरी एक बात मानोगी करे? बुधाओ वरी क्या खुटा तुम्हारा? हेडे मेरी खातिर सक्की से ठहा करो ना करे। मेरा दिल कमजोर है ना करे, मैं दिस नहीं सकती हूँ करे। आने वरी तो के मुंजो थई? उसने नहीं मुंजाए करे, मैं खुद आई हूँ करे। खुद आई हो तो लौट जाओ, माफ करना हमने छोड़ दिया है। मैं तुम्हारे पास उम्मीद से आई हूँ करे। पहली बार जिंदगी में तुम्हें कोई काम कह रही हूँ करे, मुझे मत मोटा हो करे। पहली बार? रोज भगी बीठी होती हो वटा लेकर, अज फिलानी शे दो, अज टीरी शे दो, वरी पहली बार काम कह रही हो। मेरा चवण मोटा होगी करे, शाह तो थींदो है करे। हाँ शाह तो थींदो, छो न थींदो। रमजान का भला महीना चल रहा है करे, दिल में बुग़्ज़ रखने से क्या फायदा करे। नेकी की बात है आज शैतान खुद कर रहा है। वाह, तुम पहले अपने पाप तो सुधारो, जो तुमने चोरियां की हैं, जो तुमने लोगों की नाक में दम किया है, फिर जाकर दूसरों को नेकियों का सबक दो। सकी वारो वॾो छोकिरो ना है चिंटू, इहो अध वही जे मुड़सालनि सां घुमे आहे, केतिरो मोतबर इन जी संगत ॾिस। पराई गाॾियुनि में घुमे, पराई मोबाइलुनि ते वीडिया ठाहे, कॾहिं कहिड़े होटल ते वेठो आहे, कॾहिं कहिड़े होटल ते वेठो आहे मोतबर। इन ज़री खे बि एतिरो अकुल आहे न। अॼोका ॿार मां ॼाए जाम आहिनि, घर में माउ खां पोलके जा पैसा घुरे त माउ चौंपल उछले थी हणे, टिकटाक ते वरी वीडिया छा ठा वई। असांखे पैसे जी परवाह न आहे मिठा, जेतिरो तुंहिंजो महीने जो ख़र्चो आहे न, एतिरे जे सॼे में चांहि पीअंदा आहियूं। अॼोको सनाई चढ़ियल आहे। हे त हिकिड़ो थियो ॿार, हुननि वॾनि जड़नि खे छा थियो आहे, उहे हिनखे छा था खणी घुमाइनि अलाए। ऐं न चओ त छड़ी हे आहे, टिकटाक ते इहो आम जाम आहे, माण्हू पाण खे वॾो अमीर था ॾेखारनि। वरी चिंची ते मास्क खणी घुमंदा त जीअं माण्हू न सुञाणनि। मास्क माना कीअं? इहो बूथ ते न आहिनि चाढ़ींदा, अॻे जेको ॾांदनि खे छिको ॿधंदा हुआसीं। हा हा, इहो दागदिराणियूं बि घणो पाईंदियूं थी, इहो छा खां था पाइनि? हूअं त इहो दंज़ मिटी ज़ुकाम खंघि खां पाइबो आहे, पर टिकटाकर वरी माण्हुनि खां पाइनि। ॾिसो हया, मां वरी ख़बर थी छा सम्झो, मां चयो इहे दागदिराणियूं पेट चटाक आहिनि, खाइण वारनि शयुनि खे ॾिसंदियूं त छॾनि नथियूं, तॾहिं घर वारा इहो छिको ॿधी था छॾनि। चाची तूं ज़ोर या। ऐं असां जेको मेह खे ॿधंदा हुआसीं न, ॿाहिरि जो वञे मेह त किन पित खाए, पोइ उन खां ॿधिबो आहे। मां चयो हे बि उहो सुर आहे को? न न, इहो बूथूं लिकाइण का थियूं कनि। अॻे मां इहो निकाब कंदियूं हुयूं न, हाणे इहो मास्क थियूं कनि। चाची माशूक आहीं? न मासी, मां पुपरी जी सहेली पारस आहियां। अमां हिते अचे वे त मां सॾु करे थी अचांसि। न मासी, मां वञांसि थी अंदरि। वञ वञ, भला अंदरि वेठी थी कोठी में। पुपरी माई छा त हिटलर बणी फिरंदी वती, शो शादियूं में सॼे ॻोठ खे भरगण ॿुधाईंदी थी वते त मलूका ऐं सकी जो झेड़ो थियो आहे। हिन भरगण खे त ख़ुदा आहे पुॼे, इन त रतु कयो आहे। ओ नंढी नंढी ॻाल्हि बि सॼे ॻोठ में हुलाईंदी थी वते। इहा नंढी ॻाल्हि आहे? ओ घिटी में ईंदो वेंदो पियो ॿुधे, जे सकी चवणु लॻी त मेडिकल स्टोर ते जेको शोरो बीठल आहे उन सां दिलि अथसि। पोइ न अथसि छा, जामा का ग़लति ॻाल्हि कई, ख़ुशि न थी ऐं ॿिए हर कंहिंखे चवंदी थी वते च शहर वारे दागदर ते सकी मरंदी आहे। मोकल अथसि, भौंकंदी वते। अड़ी मोरा जहिड़ी सहेली न मिलंदई, तूं खणी टुई जा ज़ोर ॾे। मूंखे माफ़ु करे छॾ मोरा, मूंखां वॾी ग़लती थी वई। तो ते कहिड़ो कयां भरवसो, तो त एतबार ट्रोड़े छॾियो, तो त एतबार ट्रोड़े छॾियो। ओ छॾे मुंहिंजे सचे प्यार खे, छॾे मुंहिंजे सचे प्यार खे, नातो गैरनि सां जोड़े छॾियो, तो त एतबार ट्रोड़े छॾियो। हाणे मूंखे रोआर त न, मां अॻे मुंझी वेठी आहियां, वरी अहिड़ा ॾुख वारा कलाम ॿुधायो मूंखे रोआर। जहिड़ो कयो आहे छा ते? अड़ी वेठी भोग पई कयांसि, इहो ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे ओचितो चिड़ी वई। चयोसीं छा जो चिड़ी वई? मां रुॻी इहो चयो त मां चयो मेडिकल स्टोर वारे छोरे सां नेण मिलाईंदी आहे, त उन ते हिनखे बाहि लॻी वई। तूं बि हिकिड़े जो नकु वढियां चवंदी त कुझु बि न चवे। मां सां मज़ाक कंदी आहे, न चओ त नाहे कंदी, पाण मूंखे अलाए छा खां छा ॻाल्हाए वञे। मां रुॻी एतिरो चयो आहे त माई होश मां निकिरी वई आहे। तुंहिंजे इश्क में मासी मोरा थी थो घुमां।
मांजी मालकी करियां त मां छो छॾे वञा घर। हाणे तुंहिंजी बाक़ाइदा मालकी कबी, पहिरियों छो न पियो करे? चई चई बीठी मैं, जेको पियो थिए पोपरी हीअं पोपरी हूअं। ग़लती इंसान कोई थींदी आहे पोपरी, पर हाणे मुंहिंजी अखियुनि तो पटी लही वई आहे ऐं हाणे मां ज़माना जी जहालत मां निकिरी इनकलाबी रस्ते ते पहुतो आहियां। पर भउ थो थिए, इनकलाबी रस्ते ते छिता कुता घणा आहिनि। कुता न हुजनि हा त हर को इनकलाबी हुजे हा रोशू, इहा ॻाल्हि बि आहे। पोइ हले थी मां सां गॾु? न रोशू, पंहिंजे रूप में अची पोइ मूंखे तव्हां वठी वञ, बाक़ी इहे खडड़नि वारे रूप में ज़ाला न आहिनि वठी वञ पियूं। मोहबत जे जंग में सभु कुझु जाइज़ हूंदो आहे पोपरी, माण्हू त अलाए छा छा था कनि। मां त रुॻो ॾाॾी वारो अछो बुरको पातो आहे, सफ़ा किनो थो लॻे अला। असां मस्ताननि जी मोहबत खे यादि कंदी चरी कंहिं मुड़ुस ईअं कयो हूंदो जीअं मां तुंहिंजे लाइ कयो आहे। ठहिरायो बि मां का ताजमहल थी न, मरु त ठहिरायां ताजमहल, वाइदो आहे। पैसा पैसा काॾो आणींदे? अब्बा वारो ॾांद खपाईंदुमि। इहो ॾांद को एॾा पैसा कंदो छा? भला ताजमहल हिकिड़े ॾींहं में ठहियो आहे छा? तूं मर त सही, मां हाली औसारी त खणायां। मां नथी मरां, मुंहिंजे जीअरे ठाराए, मां ॾिसां त सही तूं कीअं थो ठाराए। चरी तुंहिंजे जीअरे रुपयो बि न मिलंदो, बाबे को सोपारियुनि खां 10 तो घुरां त दड़का थो ॾे। मरी वेंदी न त बहानो थींदो, ॾांद खपाए औसारी कढाईंदुमि। वरी 2-3 महीननि खां पोइ ईद उल उज़ा आहे, उज़ा वारी ईद ते माल पिड़ी ते चाढ़ींदुमि, सुठो पैसो कंदो, पोइ DPC हणाईंदुमि। मूंखे कहिड़ो फ़ाइदो? माण्हू यादि रखंदे त पोपरी खां मुड़ुस ताजमहल ठारायो आहे। वरी बि त तुंहिंजी सिफ़त हलंदी न। भला अनारकली वांगुरु पाण खे भित में बंदि कराए। तुंहिंजा सभु मनसूबा मुंहिंजे मौत तरफ़ छो था वञनि? छो जो इहो रस्तो ई निजात वारो रस्तो आहे। इहा भुल थी मुतबर त को मां सुथरी मरंदसि। न, इहा भुल काथे आहे? मांखे ख़बर आहे तूं किनी आहे ऐं किने माण्हू जी हयाती उहा ई वॾी थींदी आहे, तूं सुथरी कोन मरंदी आहे। ओ अब्बा, जेके टिकटॉक ते रखो था इहे असांजा विडिया ऐं जेके डाउनलोड करे माण्हुनि खे USB में विझी ॾियो था, अलाह खे मञो अब्बा, असांजो माना YouTube ते व्यूज़ ई नथा अचनि। ॾिसो इलाही महिनत थी लॻे, कुर्ब कयो। अगर टिकटॉक तव्हां रखो बि था त 30 सेकंडनि जो रखो, 40 सेकंडनि जो रखो। तव्हां 4 मिंटनि जो सीन, 2 मिंटनि जो सीन, पूरे 1.5 मिंट जो सीन था रखो, माण्हू असां यूट्यूब ते छो ॾिसंदा? ऐं मूंखे ख़बर आहे तव्हांखे रुपयो बि नथो मिले हिन मां, तव्हांखे सिर्फ़ु होश में ख़ुशि आहियो त बाबा असांजो जेको आहे इहो कमु थिए थो। अलाह खे मञो, ईअं न कयो अब्बा। बाक़ी तव्हां जेके नथा कयो, तव्हां आई लव यू। लाइक फॉलो टिकटॉक ते बि कंदा कयो, फेसबुक ते कंदा कयो, यूट्यूब ते कंदा कयो। तव्हांजा लख कुर्ब, तव्हांजो लख महिरबानी। ऊंची मिट्टी जी करे, जिस मिट्टी के हम बने हुए ना करे, उसका पाव 500 में मिलता है करे। 10 रुपए किलो वाली मिट्टी से बनी मलूका खातून, औकात में रहकर बात किया करो। आज भी तुम्हारी हैसियत के जिम्मेदार हमें सलाम करते हैं करे। ऊंची मिट्टी जी करे, ऊंची मिट्टी जी करे, हम जिस मिट्टी के बने हुए ना करे, उसका पाव 500 में मिलता है करे। 10 रुपया किलो वाली मिट्टी से बनी मलूका खातून, औकात में रहकर बात किया करो। और तुम्हारी हैसियत के जिम्मेदार आज भी हमें सलाम करते हैं करे।